बबली माइनर जी RD 62 वटि SDO इरिगेशन मोहम्मद सचल नायच पारां कल्ह खां वठी मुकमल तरह बम्बली खे RD 62 वटां बंदि करे, जंहिंखे तरपालू हणी बोटा हणी बंदि करे ऐं लठ माइनर खे मुकमल खोलियो वियो आहे। जेको आबादगारनि बम्बली माइनरनि जी जो इल्ज़ाम आहे त SDO मोहम्मद सचल नायच साहब जेको पैसनि एवज़ लठ माइनर खे पाणी ॾेई ऐं बम्बली खे सुकायो आहे। अचो त बम्बली माइनर ते वेठल कैंप हयूं RD 62 ते ऐं मोहम्मद सचल नायच साहब सां हाल अहिवाल कयूं था त उनजो छा चवणु आहे। सर ही जेको बम्बली माइनर जो पाणी बंदि कयो आहे इहो छाजे करे ऐं माना ही मुकमल तरह जेके तरपालू हणी बंदि कयूं आहिनि इहो छो? असल में दादा हिते शार्टेज रही आहे जनरल, ठीकु आहे। हिन में खातेदारनि खे तकलीफ़ पाणी न पियो पहुचे जलन में। डिपार्टमेंट इहो सोचंदो आहे हाणे वाराबंदी करे जलन में पाणी पहुचे। वाराबंदी जेका हेठि बम्बली माइनर ते 1000 एकड़ ज़मीनूं आहिनि, चौपायो माल आहे, छा उन्हनि खे सुकायो वञे थो? उन्हनि जो मुकमल तरह माना उन्हनि ॾे जेको चौपाए माल जो बि पाणी नथो छॾियो वञे, इन जो कहिड़ो सबबु आहे? संत बलोचिस्तान जो मसइलो कोन्हे हिते वाराबंदी आहे तॾहिं गेट बंदि। वारा ही जेको बम्बली 19 खां निकिरे थी 62 ताईं, उन में जेके वार निकिरंदा जीअं बुखारी माइनर आहे, लठ माइनर ऐं बम्बली माइनर, पर उन्हनि खे टिनी खे कहिड़े तरीक़े सां तव्हां माना विरछ कयो? सिस्टम खे ॿिनि हिसनि में असां विरायो। अच्छा, हिकिड़ो जेको आहे सो वारो ॾिनो आहे 62 खां मथे 0 खां 62 ताईं। ॿिए जेको आहे सो हिन में वारे में उहो 62 खां हेठि हलंदो, मथे सिस्टम सभु बंदि थी वेंदो। जनरल सॼी बाबा सर्किल में सिस्टम जेको आहे उहो डेफिशेंट आहे ऐं हर सब डिवीज़न वाइज़ जेको आहे सो इंटरनल हर जॻह ते वारो थिए। ही सिर्फ़ु बम्बली ते न आहे, मुख़्तलिफ़ जिते जिते बि शार्टेज आहे उन सभु सब डिवीज़ननि में वाराबंदी जो शेड्यूल अचे पियो। SDO जी माना रैंक जो ऑफिसर वेही करे चौपाए माल जो बि पाणी बंदि कराए, बोटा हणी ऐं जेको आहे तरपालू हणी ऐं चौपाए माल जो बि पाणी बंदि कयो। भला क्लोयर हूंदो आहे, पाणी न हूंदो आहे, चौपाए माल किथां पींदो आहे? तव्हां कहिड़े बासर ते इशारो था कयो, पर हिते को बि अहिड़ो बासर माण्हू कोन हुयो। ज़िम्मेवार आहियां न, मुंहिंजी सब डिवीज़न आहे, मूंखे ड्यूटी आहे मुंहिंजी, जेको शेड्यूल हूंदो मां उन ते अमल कयां। पर जेकॾहिं अधु फुट जीअं हेठां ज़मीनदार चवनि था बम्बली माइनर जा, त सिर्फ़ु असांखे जेको माना ॿियो न पई त पाणी छॾियो वञे चौपाए माल जा, छो त हेठि जेको एरियो आहे ठिकराठो या इन खां जेको हेठि हेठि शाखूं सुकियूं त कोन्हनि, त कंहिंजे घर वेंदासीं असां? ज़मीनदार आहिनि न, असां उन्हनि सभिनी खे कॉल कयो, उन्हनि सां मशवरो करे कयो त आहे, अचो चेक करे न अॻे SDO साहिबु लिखत में ॾे त असांखे MD साहिबु 10 ॾींहं बंदि कराई आहे बम्बली माइनर, छा इहो तव्हांजो अख़्तियार आहे? न, मुंहिंजो अख़्तियार न आहे। ॾिसो असांजो डिपार्टमेंट आहे, असां उन में SDO बि आहे, इंजीनियर बि आहे, डायरेक्टर बि आहे, असांजो MD साहिबु बि आहे। त ES जो जेको सिस्टम थींदो आहे न, उन्हनि सभिनी खे एतमाद में वठी पोइ कंदा आहियूं। पर हूंदा छा इन जो ॿियो को हल न आहे त जेकॾहिं बम्बली माइनर जा अधु दरवाज़ा खोले लठ माइनर बि हलाई वञे ऐं बम्बली बि हलाई वञे? जीअं रोटेशन प्रोग्राम में ईअं न थींदो। रोटेशन प्रोग्राम में हमेशह हिकिड़ो हिसो जेको आहे बंदि कबो आहे।